نستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين يحادون الله ورسوله أولئك في الأذلين صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين स्टेज ते नूरानी चेहरन वारा अहले सुन्नत जा जलीलुल कदर उलमाए किराम मशाइख इज़ाम सादात आलाम ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो तंजीम आशिक रसूल अहले सुन्नत ज़िले दादू वारन के दिल जे गहराइन सा मुबारक तो ॾियां खुसूसन फकीर शाहनवाज कादरी कलंदरी ऐं तंजीम आशिक रसूल वारन गॾिजी मदीने वारे मीर जे आमद जी खुशी वारी मीलाद वारी हीअ सुहिणी महफ़िल सजाई आहे मीलाद मल्हाइण असां सुन्नियुनि जो तुर्र इम्तियाज़ आहे असां सुन्नियुनि जी अलामत ऐं निशानी आहे ऐं जिते बि मीलाद जी महफ़िल थींदी आहे त सुन्नी कशां कशां अहिड़ी महफ़िल में हाज़िर थींदा आहिनि पंहिंजे रूह खे पंहिंजे दिलि खे राहत पहुचाईंदा आहिनि अॼोके हिन जलसे जो उन्वान आहे मुस्लिम ऐं मुल्हिद आउं तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ करणु चाहींदुसि त मुस्लिम केरु आहे ऐं मुल्हिद केरु आहे मुल्हिद छा खे सॾिबो आहे उन जी डेफिनेशन छा आहे ऐं मुस्लिम में ऐं मुल्हिद में फ़र्क़ु कहिड़ो आहे मुस्लिम जे लाइ अल्लाह वटि छा अजर ऐं इनाम आहे ऐं मुल्हिद जी दुनिया में सज़ा कहिड़ी आहे आख़िरत में सज़ा कहिड़ी आहे इन बारे में आउं तव्हांखे कुझु अर्ज़ करणु चाहींदुसि पर हिकिड़ो शर्त आहे त दिलुनि खे हाज़िर कंदो जेसी ताईं तव्हांजी दिलि हाज़िर न हूंदी तव्हांजो ज़हन ज़मीर हाज़िर न हूंदो ॻाल्हि सम्झ में न ईंदी छो त मसलो नओं बि आहे हिकिड़ो तलख़ मौज़ू बि आहे ऐं ज़हननि खे छुहण वारो मौज़ू बि आहे जॾहिं तव्हांजी दिलि हाज़िर करे ॿुधंदो त तव्हांखे सम्झ में ॻाल्हि ईंदी त हक़ छा आहे नाहक़ छा आहे सच छा आहे कूड़ छा आहे जन्नत वारो रस्तो कहिड़ो आहे जहन्नम वारो रस्तो कहिड़ो आहे दिलि खोलियो त मां अर्ज़ कयां चओ सल्लल्लाहु अलैहि या अजीज़ान गिरामी इस्लाम जे खिलाफ पैगंबर इस्लाम जे खिलाफ कुरान जे खिलाफ असांजे दीन जे खिलाफ फितना हर दौर में उथंदा रहिया आहिनि ऐं उथंदा रहंदा। जॾहिं
सरजमीन मक्का में मदीने वारे साईं ऐलान नबूवत कयो। उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं हुजूर जे खिलाफ, हुजूर जे दीन जे खिलाफ, हुजूर ते नाज़िल थियल क़ुरान जे खिलाफ मुखालिफ ॻाल्हियूं कंदा रहिया, फितना उथारींदा रहिया। पर हर दौर में फितना उथिया, अल्लाह उन्हनि फितननि जी पाड़ पटी। इस्लाम अॼु बि तरो आबादा क़यामत इन्नहु युज़ादु फी। हर शइ वक्त गुज़रण सां घटंदी आहे, खुटंदी आहे, पर फितनो ऐं शर ॾींहों ॾींहुं वधंदो आहे। हिकिड़ो फितनो उथंदो, उनखे वरी उथारण वारा, फूकूं ॾियण वारा खोड़ उथंदा, उन फितने खे वधाइण जी कोशिश कंदा। पर अल्लाह जो कानून आहे त हर ज़ालिम खे ज़वाल ॾींदो, हर फितने जी पाड़ पटींदो, हर फितने बाज़ खे अल्लाह ताला दुनिया में ई कैफरे किरदार ते पहुचाईंदो, उनखे सज़ा ॾेई रही। इहो आसमानी कानून आहे, इहो अल्लाह जो जोड़ियल कानून आहे त जेकी फितने बाज़ माण्हू हूंदा उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां लोणे फेर लपाट लॻंदे लतीफ़ चए। उन्हनि खे कुदरत जी लपाट लॻंदी आहे ऐं उन्हनि खे सेखत दुनिया में ई अल्लाह ताला ॾींदो आहे। अज़ीज़ान गिरामी, इस्लाम अल्लाह जो आसमानी किताब क़ुरान ही अल्लाह जो दीन आहे। चौके जो दीन आहे, माण्हुनि जो ठाहियल न आहे, इंसाननि जो जोड़ियल न आहे। ही अल्लाह जो दीन आहे, ही क़ुरान अल्लाह जो कलाम आहे। मदीने वारो साईं अल्लाह जो मोकिलियल रसूल आहे। इन्हनि टिनी शयुनि जी हिफ़ाज़त करण वारो अल्लाह पाण। पर हर दौर में इस्लाम जे खिलाफ, मुसलमाननि जे खिलाफ अफराद बि रहिया, शख्सियात बि रहियूं, जमइयात बि रहियूं, तंज़ीमात बि रहियूं। मुखालफत में NGOs जी सूरत में मुखालफत कहिड़े न कहिड़े अंदाज में इस्लाम जे खिलाफ कौमी तरह, बैनुल अक़वामी तरह, दुनियावी तरह, मुल्की तरह, यही पूरी दुनियावी सतह ते, फर्दी सतह खां वठी आलमी लेवल ते इस्लाम जे खिलाफ फितना उथंदा रहिया आहिनि ऐं इस्लाम जे खिलाफ ज़हर ओगा छो वेंदो आहे। फितननि मथां फितना, जीअं तूफ़ान ईंदो आहे, तूफ़ान जे पुठियां वरी तूफ़ान अचे, वरी तूफ़ान अचे, इहे तूफ़ान इस्लाम जे खिलाफ ईंदा रहिया आहिनि। कॾहिं दीनी फितना, कॾहिं दुनियावी फितना, कॾहिं मुल्की फितना, कॾहिं बैनुल अक़वामी फितना, तहज़ीब ऐं तमद्दुन जा फितना, सरमायदारी जा फितना, सोशलिज़म जा फितना, गुरबत ऐं अफलास जा फितना, इख़लाक़ी, सियासी, समाजी, मुआशी, मुआशरती फितना इस्लाम जे खिलाफ थींदा रहिया आहिनि। कॾहिं अक़ाइद जे खिलाफ, कॾहिं आमाल जे खिलाफ, कॾहिं इस्लाम जे उसूलनि जे खिलाफ, कॾहिं क़ुरान जे आयतुनि जे खिलाफ। त क़ुरान खुटल आहे, क़ुरान में हीअ ग़लती आहे, क़ुरान जो ही कौल साबित न थियो आहे। क़ुरान जे खिलाफ, मदीने वारे साईं जी ज़ात जे खिलाफ, हुजूर जी शख्सियत जे खिलाफ, हुजूर जूं हेतिरियूं शादियूं छो हुयूं, हुजूर जन ही कम हीअं छो कयो, जंगूं छो कयूं, जिहाद छो कया, इन्हनि ॻाल्हियुनि जे खिलाफ फितने बाज़ माण्हू ॻाल्हियूं कंदा रहंदा, इहे फितना उथंदा रहंदा। पर इस्लाम जो मुहाफ़िज़ अल्लाह पाण, मदीने वारे मीर जो ज़ामिन अल्लाह पाण, क़ुरान जो ज़ामिन चौदादू वारा अल्लाह पाण। मिठा, जेकी इस्लाम जे खिलाफ, जेकी दीन जे खिलाफ कॾहिं ॿाहिरियां दुश्मन आयाम जे खिलाफ कम कयो, ॿाहिरियां दुश्मन जीअं अॼु अमेरिका, इसराइल इस्लाम जा खुलम खुला दुश्मन आहिनि, कट्टर दुश्मन आहिनि, खुली तरह सां इस्लाम जी दुश्मनी कनि था। पर कॾहिं वरी ईअं थींदो आहे जो पंहिंजा माण्हू एजेंट, पंहिंजा किराए जा पिठू
उहे मुसलमानन में मोकले ऐं पंहिंजो कम मुसलमानन जे रूप में मुसलमानन जे एजेंट उन्हनि जा कम इस्लाम जे खिलाफ कंदा ज़ाहिर में ॾाढ़ी ज़ाहिर में मुसलमानी ज़ाहिर में पाण खे मुसलमान समझंदा ऐं कम इस्लाम जे खिलाफ कंदा अहिड़ा माज़ी करीब में फितना थिया जीअं सर सैयद अहमद खान हुयो मिर्ज़ा गुलाम मलून कादियानी हुयो गुलाम अहमद परवेज हुयो ये एजेंट हुया माज़ी करीब में पर असांजे हिन दौर में जावेद अहमद गामिदी जहिड़ा माण्हू मिर्ज़ा मोहम्मद अली प्लम्बर जहिड़ा माण्हू हसन अल हयारी जहिड़ा माण्हू असांजे हिन दौर में मौजूद आहिनि जेकी इस्लाम जे खिलाफ कम कनि था आहिनि ॾाढ़ियुनि वारा आहिनि सदाइनि पाण खे मुसलमान था सदाइनि पाण खे इस्लाम जा ख़िदमत गुज़ार था पर असुल में उन्हनि जी एजेंडा इस्लाम जे खिलाफ आहे उन्हनि जो कम मुसलमाननि जे खिलाफ आहे इस्लाम में फितना पखेड़ियो मुसलमानन के पान में वेढ़ायो जेकी इस्लाम जा मुत्तफिक अकीदा हैं इस्लाम जो मुत्तफिक ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जे खिलाफ माण्हुनि जे ज़हननि में इफ्तिराक इंतशार पैदा कयो मसलन हिकिड़ो अमेरिका में वेठो आहे उन खे पूरी सपोर्ट अमेरिका जी आहे उन खे जदीद औज़ार आलात चैनल खोले ॾिना अथनि उहो चैनल ते वेही चवे तो हजरत अबू बकर मुसलमान ना है हजरत उमर मुसलमान ना है 1500 साल गुजरी विया अबू बकर उमर अजब मोहम्मद मीर सां गॾु गुंबद खदरा में मोहम्मद मीर जे कुल्ले सां कुल्लो लजपाल नबी सां गॾु मज़ार अनवर में गुंबद खदरा में सुतो पियो आहे ऐं हे पलीत चवे थो त मुसलमान न आहे पुट चाहे त हिकिड़ो कूड़ नेश पेश कूड़ हुजे उहो ॻाल्हायो कूड़ ॻाल्हायो दादू वारा कूड़ो आहे हे कूड़ो आहे हे ॻाल्हि कूड़ी आहे पोइ वक़्तु गुज़रंदो 5 माण्हुनि ताईं ॻाल्हि पहुती 50 माण्हुनि ताईं 100 माण्हुनि ताईं 500 माण्हुनि ताईं कंहिं न कंहिं ज़हन में शक पैदा थींदो आहे हेतिरा माण्हू सभु चवनि था थी सघे थो ॻाल्हि सची हुजे तव्हां सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि या न पोइ 5 साल गुज़रिया 10 साल गुज़रिया 50 साल गुज़रिया चवंदा हुआ दादूअ में फलाणे दौर में हीअ ॻाल्हि थी हुई हेतिरा आलिम वेठा उन्हनि कंहिं बि रद्द कोन कयो हेतिरा आलिम हेतिरा पीर हुया भाई इहा ॻाल्हि सची आहे न पोइ हुयो त निसोरो कूड़ पर वक़्तु गुज़रण खां पोइ उनखे वरी माण्हू सचो साबित कंदा मिठा इन तरह सां इस्लाम जे खिलाफ़ अॼु केरु नथो मञे अबू बकर त मुस्तफा जो प्यारो यार आहे ख़लीफ़ो आहे केरु नथो मञे पर अॻिते हली ज़हननि में शक शुबा पैदा थींदा वाह हेतिरा आलिम हेतिरा पीर हीअ ॻाल्हि हुन टीवी चैनल ते चई कंहिं इनकार न कयो कंहिं एतिराज़ न कयो इहो माण्हुनि जे ज़हननि में शक ऐं शुबा विझण वारा माण्हू वेठा आहिनि मिठा इन जे लाइ असांखे अखि खोलणी पवंदी कन खोलणा पवंदा हक़ खे सुञाणणो पवंदो नाहक खे विञाणणो पवंदो त हक़ ते केरु आहे नाहक ते केरु आहे अॼु मां अव्हां जे साम्हूं खोले खोले ॿुधाइण चाहियां थो त इहे इस्लाम जा दुश्मन केरु आहिनि ऐं कहिड़े कहिड़े रूप में अॼु कमु करे रहिया आहिनि ॿुधणु चाहींदव सम्झणु चाहींदव पुट इस्लाम जे हर ॻाल्हि ते एतिराज़ थियनि पिया इस्लाम जे हर हुक्म जे खिलाफ़ दीन जी हर ॻाल्हि जे खिलाफ़ एतिराज़ थियनि पिया इनकार थियनि पिया पर वॾे खां वॾो इनकार अल्लाह जे वजूद जो आहे अल्लाह जी ज़ात जो आहे अॼुकल्ह जेकी नौजवान नस्ल खे तालीम थी ॾिनी वञे इस्लाम जे खिलाफ़ जेको कमु थो कयो वञे इन्हनि फितननि मां वॾे में वॾो फितनो हिन दौर में अल्लाह जी ज़ात जो इनकार
ऐं जेको अल्लाह जे ज़ात जो इनकार करे, रसूलुल्लाह जे शान जो इनकार करे, इस्लाम ऐं क़ुरान जो इनकार करे, उन खे सरबो आहे मुल्हिद। छा सरबो आहे? चओ उन खे छा सरबो आहे? जेको इस्लाम जो इनकार करे, इस्लाम जे अहकामनि जो इनकार करे, क़ुरान में नुक्तचीनियूं करे, इन खे छा सरबो आहे? मुल्हिद। ऐं जेको इस्लाम खे सचो दीन मञे, इस्लाम जी हक़ानियत खे मञे, चवे त इस्लाम सचो, क़ुरान अल्लाह जो कलाम, अल्लाह हय्युल क़य्यूम, अजब हयाता, जिंदा मौजूदा, अल्लाह जी ज़ात के मञे, इन खे सरबो आहे मुस्लिम। चओ इन खे छा सरबो आहे? मुस्लिम। मुस्लिम हिन दौर में जेके मुल्हिद आहिनि, रुगे मुसलमाननि में न अथव, ईसाई, यहूदी, नसारा, उन्हनि में बि मुल्हिद पैदा थिया आहिनि, उन्हनि जे दीन खे न मञण वारा। मिसाल असां वटि जेके मुसलमान जे रूप में आहिनि, उहे इस्लाम जो इनकार था कनि, पर जिते ईसाईयत आहे उते ईसाईयत जा मुखालिफ़त करण वारा वेठा आहिनि, जिते यहूदियत आहे उते यहूदियत जी इनकार करण वारा वेठा आहिनि। पर असल में ईसाई अल्लाह खे मञनि था, यहूदी अल्लाह खे मञनि था। ऐं मुल्हिद भली मुसलमाननि जो मुल्हिद हुजे, यहूदियुनि जो मुल्हिद हुजे या नसारनि जो मुल्हिद हुजे, उहो अल्लाह जे वजूद जो इनकारी हूंदो आहे। तव्हां ॻाल्हि सम्झी या न सम्झी? ऐं अमेरिका जी रिसर्च, प्यू रिसर्च हिकिड़ो इदारो आहे उन्हनि जो, उन मुताबिक़ हिन वक़्तु दुनिया में 3 क़िस्मनि जा माण्हू घणा आहिनि। वधीक आदमशुमारी पहिरें नंबर ते ईसाई, आदमशुमारी जे लिहाज़ खां, तादाद जे लिहाज़ खां पहिरें नंबर ते ईसाई आहिनि, ॿिए नंबर ते मुसलमान आहिनि, ऐं 3 नंबर ते मुल्हिद आहिनि, जेके कंहिं बि दीन, कंहिं बि मज़हब खे नथा मञनि। मुल्हिद 3 नंबर ते हिन दौर जे अंदरि, ऐं 84% माण्हू, 84% माण्हुनि जो उहे कंहिं न कंहिं दीन, कंहिं न कंहिं मज़हब खे मञनि था। पोइ या इस्लाम खे मञनि, या ईसाईयत खे, या यहूदियत, या नसारियत खे, कंहिं न कंहिं दीन खे मञण वारा 84% आहिनि। ऐं 13% उहे माण्हू आहिनि जेके कंहिं बि दीन खे नथा मञनि। इस्लाम त ठहियो पर ॿिए कंहिं दीन खे बि मञण वारा न आहिनि, ऐं दीन खां नफ़रत करण वारा आहिनि, चवनि था दीन जी ज़रूरत ई न आहे। अहिड़नि माण्हुनि जो हिन वक़्तु धरतीअ ते तादाद अथव 11 अरब माण्हू। घणा माण्हू? 11 अरब माण्हू हिन वक़्तु धरती ते मौजूद आहिनि, जेके अल्लाह जे वजूद जा इनकारी आहिनि, जेके चवनि था त अल्लाह आहे कोन, हे जहान पाणे थो हले। इन्हनि खे सरबो आहे मुल्हिद। ऐं इन्हनि जी जेका रीत ऐं रविश आहे, इन रविश खे अरबी में सरबो आहे इल्हाद। ऐं जेको इल्हाद वारे रस्ते ते हले, उन खे सरबो आहे मुल्हिद। लुग़वी तरह सां इल्हाद छा खे सरबो आहे? हक़ीक़त खां मुंहुं फेराइण, सच खां कंधु कढाइण, हक़ खे ॾिसी मुंहुं ॿिए पासे करण, इन खे सरबो आहे इल्हाद। चओ इन खे छा सरबो आहे? इल्हाद। इल्हाद यानी हक़ खां रूगर्दानी करण, हक़ खां मुंहुं फेरण। ताजुल उरूस में लिखे थो त इल्हाद चाहे इल्हाद माल व अदल, यानी हक़ खां हटी वञे, हक़ खां फिरी वञे, इन खे इल्हाद चइबो आहे। पलटो खाई वञे, हक़ वारे रस्ते खे छॾे वञे। जोहरी, इमाम जोहरी सहा में चयो आहे त इल्हाद फी दीनिल्लाह इहाद अनहु व अदल। इल्हाद दीन में इन खे सरबो आहे, मुल्हिद उन खे सरबो आहे जेको हक़ वारे रस्ते खे छॾे, नाहक वारी वाट वठे, सच वारे रस्ते खे छॾे, कूड़ वारी वाट वठे, हिकिड़े अल्लाह जे वजूद जो मुनकिर बणिजी चवे त अल्लाह आहे ई कोन, इन खे सरबो आहे मुल्हिद। पोइ इन जा जदीद नाला खोड़ आहिनि, लिबरल बि सॾींदा आहिनि, सोशलिस्ट बि सॾींदा आहिनि, एथियज़म वारा बि सॾींदा आहिनि। इन्हनि जा नाला खोड़ आहिनि,
पर असुल इन्हनि जो जेको मक़सद उहो आहे हक़ खे छॾणु, हक़ वारी वाट खां हटी वञणु। अल इल्हाद मज़हबुन मन युनकिरूनल उलूहिय्या, इल्हाद अहिड़े तरीक़े खे चइबो आहे जेको अल्लाह जो इनकार करे, मालिक जो इनकार करे। वल मुल्हिद गैर मुअल्लिही व हाज़ा माना शाइउन फी तारीख़िल फ़िक्रिल इस्लामी, इस्लामी फ़िक्र जे तारीख़ में इहा ॻाल्हि मञियल आहे त मुल्हिद उहो आहे जेको हक़ खे छॾे बातिल वारे रस्ते ते वञे, सच खे छॾे कूड़ वारे रस्ते ते हली पवे, इन खे छा चइबो आहे? अॼु तव्हांजे साम्हूं अगरि को माण्हू हक़ खे छॾे ऐं हक़ जी ॻाल्हि खे लताड़े बातिल वारे पासे वञे त सम्झी वठो त इहो केरु आहे? चओ इहो केरु आहे? इल्हाद वारा अल्लाह जो इनकार कंदा आहिनि। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जी प्रेस में किताब छपियो आहे जंहिंजे लिखण वारो आहे जूलियन बिगेनी। उन जूलियन बिगेनी किताब लिखियो आहे एथियज़म ए वेरी शॉर्ट इंट्रोडक्शन, यानी इल्हाद जी छोटी छोटी तारीफ़ त इल्हाद छा थींदो आहे। उन में जूलियन बिगेनी लिखे थो त इल्हाद ऐं मुल्हिद छा खे चइबो आहे? ए पर्सन हू बिलीव्स देयर इज नो गॉड, नो गॉड, देयर इज नो गॉड, जेको चवे त अल्लाह आहे ई कोन, इन खे चइबो आहे मुल्हिद। पाण मञनि था उहे ईसायुनि जा अॻुवाण मञनि था त मुल्हिद उन खे चइबो आहे जेको अल्लाह खे न मञे। ऐं हिकिड़ो मिस्र में अरबी मुल्हिद आहे, उन किताब लिखियो आहे लिमाज़ा अन मुल्हिद, मां मुल्हिद छो आहियां, छो मुल्हिद थियो आहियां। उहो लिखे थो त मुल्हिद उन खे चइबो आहे जेको हक़ जे रस्ते खे छॾे ऐं अल्लाह जे वजूद जो इनकार करे, चवे त ख़ुदा जहान में आहे ई कोन, ही जहान पाण ई ॼाणे थो हले पियो, इन खे मुल्हिद चइबो आहे। तव्हां ॻाल्हि सम्झी? इस्लामी स्कॉलरनि जे बकौल मुल्हिद ऐं जेके मग़रिब वारा स्कॉलर आहिनि उन्हनि जे बकौल मुल्हिद उहो आहे जेको हिकु अल्लाह जो इनकार करे, चवे त ही जहान ही ज़मानो पाण ई ॼाणे थो हले पियो, हिन खे हलाइण वारो केरु नाहे। ही जहान पाण ई ॼाणे थो हले पियो, हिन खे हलाइण वारो, ठाहिण वारो, जोड़ण वारो केरु नाहे। इहे मुल्हिद हुज़ूर जे दौर में बि हुया। उहे छा चवंदा हुआ? क़ुरान में उन्हनि जे बारे में आयत लथी हुई, वक़ालू मा हिया इल्ला हयातुन दुनिया नमूत व नहया वमा युहलिकुना इल्ला दहर। ये चवनि था त असांजी ही दुनिया वारी जेका ज़िंदगी आहे न, जंहिंमें असां जीऊं था, मरूं था, असांखे ज़मानो जियारे थो, ज़मानो मारे थो, बाक़ी जियारण वारो, मारण वारो, पैदा करण वारो केरु नाहे। तव्हां मुस्लमान चओ था अल्लाह थो पैदा करे, अल्लाह पैदा करण वारो नाहे। हे जहान पाण ई ॼाणे पियो थो हले, ज़माने जो निज़ाम आहे, ज़मानो पाण हिकिड़ी शइ आहे, मादो हिकिड़ी शइ आहे, उहो मादो ख़ुदि ब ख़ुदि वधंदो आहे, बीजंदो आहे, ख़तम थींदो आहे, उन में इज़ाफ़ो थींदो आहे, घटिताई थींदी आहे मादे जे अंदरि। ही दुनिया मादे जो मजमूओ आहे, हिन खे ठाहिण वारो, हलाइण वारो केरु नाहे, पाण ई ॼाणे जहान थो हले। हे आहे हिननि जो अकुल, हे आहे हिननि जी सम्झ त जहान खे हलाइण वारो केरु नाहे, मारण वारो केरु नाहे। मां पुछां थो त हिकिड़ी गाॾी बीठी आहे, गाॾी में तेल बि आहे, चारई टायर बि अथसि ऐं उन में पेट्रोल बि आहे, पर ड्राइवर न हुजे त इहा गाॾी हलंदी? जवाब ॾियो दादू वारा। गाॾी में सभु कुझु मौजूदु आहे, हर शइ फ्यूल मौजूदु आहे, ईंधन मौजूदु आहे।
स्टेरिंग ते केरंदी बेड़ी बीठी आ पानी में सिड़ पाहे उन्हें जो वंश पाहे पर मलाह कोने नाखो कोने हलाइण वारो कोने बुधायो या बेड़ी दरिया जे पार पहुंचंदी छो न पहुंचंदी भला जे हलंदी न तो पानी जे लहवारे ते हितों को वनी टल्टी टल्टी का वरी वनी सेवण सेवण का वनी ठक्को धकाई दी इते रुगे पर मोरे तई कोन पहुंचाई सके इन बेड़ीअ खे दरिया जा 200 फुट क्रॉस कराइण जे लाइ बि को मलाह खपे को नाखो खपे गाॾीअ खे हितां खां हिन तव्हांजे दादू वारे रोड खां हिन एसपी मोड़ ताईं पहुचाइण जे लाइ बि डॉक्टर ड्राइवर खपे पर हेॾो सिजु आहे अरबे टन जंहिंजो वज़न आहे सुबुह जो ओभर खां उभरंदो आहे शाम जो ओलह ॾे लहंदो आहे छा बिना हलाइण वारे जे पाणे थो हले पियो जवाब ॾियो बिना हलाइण वारे जे पाणे हलंदो आहे वरी टाइम पूरो 365 ॾींहं वरी हर साल में चौथाई ॾींहं जी वधंदी आहे पोइ फेब्रुवरी जो महीनो थींदो आहे 28 थींदो आहे पर 4 सालनि खां पोइ वरी 29 थींदो आहे उनखे लेप साल सॾिबो आहे छो त उन में चौथाई ॾींहं जी 4 सालनि में वधी वेंदी इहो लेप साल सॾिबो आहे पुट हिकिड़े सेकंड जो फ़र्क़ु नथो थिए हिकिड़े मिंट जो फ़र्क़ु नथो थिए का त ज़ात आहे जेका जहान हलाए रही आहे सुभान अल्लाह मवाली पिया वञनि मस्जिद ॾिठो मस्जिद अलाह जो घर उस में बीठो आहे हलो अचो अचो त गॾिजी धिको ॾियूं छांव ते कयूं अचे ज़ोर ॾिनो पखर में हमरा शल थी विया सॼो ॾींहुं ज़ोर ॾिनो जेॾी महिल पाछूलो लड़ियो न चई मसे मथे छांव ते पहुती आहे समझो था न हिन इल्हाद वारे जो अकुल इन मवालीअ जहिड़ो अथव जेको चए थो त जहान पाणे ॼाणे थो हले पुट सिज जो उभरण लहण रातियुनि मां ॾींहं थियण ॾींहंनि मां रातियूं थियण इहो पाणे ॼाणे न थींदो आहे का ज़ात आहे जेका निज़ाम हलाए थी पई सुभान अल्लाह ऐं जहान सॼो निज़ाम सां थो हले पुट हीअं मस कुपड़ी मां खणी हीअं हारी अब सिंध जो नक्शो ठही पियो हे दादू ज़िलो हे ठट्टो ज़िलो हैदराबाद ज़िलो शिकारपुर ज़िलो पाण हे सिंध जो नक्शो ठही पियो तव्हां चवंदो दिलबर साईं हेॾो त कूड़ न हण तो मस जी कुपड़ी हारी पाणे ॼाणे नक्शो ठही पियो अब ईअं थी सघे थो जेतिरा सिंध जा नक्शा ज़िला तालुको त इहो बिना के ठाहिण वारे जे नक्शो पाणे ठही पियो अरे कागज़ ते नक्शो बिना ठाहिण वारे जे बिना आर्किटेक्ट जे नक्शो नथो ठहे त असली सिंध ठाहिण वारी त का ज़ात आहे कागज़ ते नक्शो बिना ठाहिण वारे जे नथो ठहे पन्नो बि रखो पेन बि रखो ऐं कलम खे चओ त पाणे ॼाणे मूंखे किताब लिखी ॾे मुल्हिद जे ख़िलाफ़ पाणे ॼाणे ठही वेंदो किताब पाणे ॼाणे लिखिजी वेंदो न पुट कलम बि रखियो आहे कागज़ बि रखियो आहे पर कलम पाणे न हलंदो कलम खे लिखण जे लाइ को माण्हू खपे पुट ही जहान वारो जेको निज़ाम हले थो अल्लाह जो कलम थो हलाए पर इन कलम खे हलाइण वारी ज़ात चो अल्लाह जी अल्लाह जी जहान में जो कुछ भी थी रहियो आहे इहो हिकिड़े निज़ाम जे तहत थी रहियो आहे चओ हिकिड़े निज़ाम सां जहान हली रहियो आहे निज़ाम पूरो आहे जेकॾहिं निज़ाम हली रहियो आहे त मञणो पवंदो त को हलाइण वारो आहे तव्हां केॾी महिल मच्छर खे गौर कयो मच्छर
मच्छर हिकिड़ो नंढड़ो जानवर आहे, खसीस जानवर आहे। इहे हीअं पाण ते वेठो आहे न, रुॻे हीअं हथु हणो त चिपजी वेंदो, रुॻे हथड़ो हणो ज़ोर बि न ॾियो, हथु हणो चिपजी वेंदो। पर इन मच्छर ते गौर कयो, हेॾो तव्हां हाथी बीहारियो, हेॾो मच्छर बीहारियो। हाथी खे ॾिसो, उनजी सूंड, उनजा पेर, उनजी बीहक, हेॾो मच्छर खे ॾिसो त तव्हांखे मुशाबियत नज़र ईंदी। वाह कारीगर, तुंहिंजी कारीगरी। सुभान अल्लाह। मच्छर जी सूंड, अॻियों जेका सूंड अथसि एॾी सन्ही आहे जो हे डॉक्टर जेके सुई हणंदा आहिनि न, इन जी नीडल जेका आहे न, इन खां बि सन्ही सुई आहे। हाणे तव्हां ॾिसो, डॉक्टर वटि जेॾी महिल वञिबो आहे न, सुई हणाइबी आहे, जेकॾहिं सुई थुल्ही हूंदी, दवा घाटी हूंदी त नीडल थुल्ही डॉक्टर लॻाईंदो आहे। दवा पटड़ी हूंदी त नीडल सन्ही ते बि कमु हली वेंदो आहे। पर घाटी दवा, जंहिंजो मायो घाटो हुजे, उनखे नीडल थुल्ही खपे। पर माण्हू जो रत घाटो आहे या पटड़ो आहे? चओ, माण्हू जो रत घाटो आहे या पटड़ो आहे? ऐं तव्हां इन मच्छर वारी जेका इहा नीडल अथसि, जेका चुभाईंदो आहे असांजे, जेॾी महिल मच्छर इहा माण्हू जे चम में इहा पंहिंजी सूंड, पंहिंजी नीडल दाख़िल कंदो आहे त रत त घाटो आहे, इहो इन सन्हड़ी नीडल मां कीअं थो चूसे? अल्लाह अकबर कबीरा। इमाम ग़ज़ाली लिखियो आहे त इन मच्छर जी इन सुईअ में अल्लाह ताला हीटर रखियो आहे। हीटर जेॾी महिल इहा अंदरि दाख़िल कंदो आहे न, पोइ ओॾी महिल हीटर चालू कंदो आहे। रत जेॾी महिल उनखे गर्मी मिलंदी आहे त रत पटड़ो थींदो आहे, छिटड़ो थींदो आहे। जेॾी महिल रत छिटड़ो कंदो आहे, पोइ चूसींदो आहे। इहा टेक्निक हिनखे कंहिं ॾिनी? इहा हिनखे टेक्निक कंहिं ॾिनी? केॾी महिल तव्हां कोरियड़े जी तानी खे ॾिसो, कोरियड़ो कुंडड़ी में वेठो आहे, तानी ठाही अथसि। मां त हैरत में अची वेंदो आहियां त इहो पहिरीं त इहो खाम माल आणे किथां थो, जंहिंमां इहा ॼारी थो ठाहे। जेॾी महिल मिसरनि हीअ शइ ठही आहे त हिन जे लाइ खाम माल खपे, पोइ हीअ शइ ठहंदी। ही टिशू पेपर जे लाइ बि कुझु न कुझु खाम माल खपे, जंहिं मथां हीअ शइ ठहे। पर इन वटि इहो माल किथां थो अचे, जंहिं मथां पंहिंजी ॼारी थो ठाहे। वरी ॼारी बि ॾिसो त केॾी सुहिणे अंदाज़ में थो। मायूं रिली ठाहींदियूं आहिनि, सिंध जूं मायूं माशाल्लाह, रिली बि ॾाढी सुठी आहे, सिंध जी रिली मशहूर आहे। ऐं अजरक ते चिट बि ॾाढा सुठा। मुंहिंजो पीर, मुंहिंजो पीर, जमायत अहले सुन्नत। उठंदो ठाहींदड़ बिना ठाह नाहे, ऐं चवंदो मुल्हिद त अल्लाह नाहे, ऐं चवंदो मुल्हिद त अल्लाह नाहे। उठंदो ठाहींदड़ बिना ठाह नाहे। ओ वाली जे जो वारिस निधन को न सॾबो, वरे थी सुहागिन सापेवा नाहे। ठाहींदड़ बिना ठहंदो ठाह नाहे। बिना ठाहिण वारे जे कुझु न ठहंदो आहे। पर मुल्हिद तो चवे त
असां ज़मानो थो जियारे ज़मानो थो मारे असां पाणे जाणे पैदा थिया आहियूं इहो इल्हाद या मुल्हिद जी सोच आहे पर मुस्लिम जी सोच आहे त असांजे पैदा करण वारो अल्लाह जहान खे हलाइण वारो अल्लाह मालिक करीम जे मर्ज़ी सां ही जहान हलंदो पोइ मुल्हिद जा वरी कई क़िस्म अथव तवजो आहे मुल्हिदनि जा अफलातून पंहिंजे किताब अल जमहूरिया में लिखियो आहे त मुल्हिदनि जा 3 क़िस्म आहिनि हिकिड़ा आहिनि उलूहियत जा इनकारी जेके चवंदा ख़ुदा आहे ई कोन जेके चवनि था अल्लाह आहे ई कोन जहान पाणे ठहियो आहे ऐं ॿिया वरी चवनि था त अल्लाह जहान ठाहियो आहे ठाहे पोइ पाण वञी पंहिंजे कमनि सां लॻी वियो हाणे जहान पाणे थो हले उन्हनि जो नज़रियो इहो आहे त अल्लाह जेको जहान ठाहियो आहे बसि ठाहे छॾे ॾिनई जेकॾहिं अल्लाह निगहबानी करे हा त पोइ ज़मीन में ज़िलज़िला छो अचनि हा ॾुकर छो अचनि हा मींहं छो वसनि हा माना इहो मींहं जो वसणु ख़लल थो पइजी वञे न ज़िलज़िले जो अचणु ख़लल थो पइजी वञे जे अल्लाह हुजे हा जहान पंहिंजे खे संभाले हा न मींहं पंहिंजो इन्हनि में ज़िलज़िलनि में नुक़सान था थियनि नुक़सान छो था थियनि अल्लाह पंहिंजे ठाही सही पर हलाए नथो ॼाणे चओ त इहो नज़रियो बि ग़लति आहे अल्लाह ठाहियो आहे अल्लाह संभाले रहियो आहे अल्लाह हलाए रहियो आहे हो मुल्हिद अगरि ज़िलज़िला था अचनि त तोखे सेखत ॾियारण जे लाइ सज़ा जे तौर ते रब सज़ा ॾींदो आहे केरायो हिननि जे घरनि खे त मन रब जे दर ते मोटी पवनि ज़हर الفساد في البر والبحر بما كسبت ايدي الناس ज़मीन में जेको बिगाड़ ईंदो आहे ज़िलज़िला ईंदा आहिनि या सिज किरण थींदो आहे चंड किरण थींदो आहे ॿोॾूं ईंदियूं आहिनि सोखूं ईंदियूं आहिनि ॾुकर ईंदा आहिनि इहे अल्लाह जा ख़ुदि फ़ैसिला आहिनि कनि ॿारनि खे सज़ा ॾींदो आहे कनि खे सुधारण जो बंदोबस्तु कंदो आहे मोमिननि खे अगरि उहे तकलीफ़ में अची मरी विया त उन्हनि जन्नत में पहुचाईंदो आहे मुजरिमनि खे सज़ा ॾींदो आहे जो उन्हनि बेफ़रमानी कई उन्हनि इल्हाद कयो अल्लाह जे निज़ाम सां उन्हनि टकराव खाधो त अल्लाह पंहिंजी ताक़त ॾेखारींदो आहे ताक़त ज़िलज़िलो अचण खां सवली ॻाल्हि आहे हेॾी ज़मीन मेलनि जा मेल लुॾे इहा बि का ताक़त आहे जेका इन ज़मीन खे लोॾे थी इहा ताक़त पाणे ॼाणे बिगाड़ नथो अचे इहो ज़िलज़िले आणण वारो बि अल्लाह आहे या मींहं ॿोॾूं आणण वारो बि अल्लाह आहे उन में बि असबाब हूंदा ज़रिया हूंदा ऐं अल्लाह ताला जल शानू हर कम रब जे में हिकमत ऐं राज़ हूंदो आहे बग़ैर हिकमत जे रब को बि फ़ैसिलो न कंदो आहे असांखे उहे फ़ैसिला सम्झ में अचनि या न अचनि तवजो आहे हिकिड़ो माण्हू वण जे हेठां वेठो हुजे वण जी छांव में हेठि ॾिठई वल छांहे जी वल हेतिरी वल हेॾो हेॾो मेवो हेतिरी वल हेॾो वॾो मेवो वरी मथे ॾिठई ॿेर हुई अंब हो या वण हो जेको हेतिरा मेवा चई मौला इंसाफ़ त कोन कयो अथई हेॾो वण मेवो वरी हेतिरो हेतिरी नंढड़ी वल हेॾो वरी हुनजो मेवो जेॾो वॾो वण आहे त मेवो ओॾो वॾो ठहे हा न इहो सोचे पियो दिलि जो दिलि में इहे हवा जो झूठो आयो हुतो मथां उहो मेवो जो किरियो टिकण में लॻुसि चई मौला बसि बसि सम्झ में अची वई आहे जेको कयो अथई त सही कयो अथई एॾो इहो हेॾो मेवो मथां मुंहिंजे किरे हा त मुंहिंजो अलाए कहिड़ो हाल थिए हा मिठा जेकॾहिं बिगाड़ अचे थो त उन में बि राज़ आहे जेकॾहिं सवार अचे थो त उन में बि राज़ आहे अल्लाह जो फ़ैसिला करे थो उन फ़ैसिलनि में हिकमत हूंदी आहे दानाई हूंदी आहे जो करे थो उहो हक़ ऐं सच थो करे
हिकड़ा मुल्हिद अल्लाह के मञन नथा, ॿिया वरी जे मञन था त चवंदा अल्लाह ताला खे ग़िफ़लत थो करे। चओ त अल्लाह ग़िफ़लतुनि खां पाक आहे। चओ मुंहिंजो अल्लाह ग़िफ़लतुनि खां पाक आहे। अल्लाह हर नुक्स ऐब खां पाक आहे। अल्लाह ताला जल शानो जी ज़ात उहा आहे जंहिंखे असां जूं अखियूं ॾिसी नथियूं सघनि पर आहे ज़िंदा मौजूद। चओ हाणे चवंदो जे अल्लाह आहे त पोइ नज़र छो नथो अचे। हिकिड़ो कम्यूनिस्ट मास्टर हो, मास्टर कम्यूनिस्ट छोकरनि खे स्कूल में लेक्चर पियो ॾे, सम्झाए पियो। साईं डॉक्टर बिना सदको वञा अलाह ख़ुशि कंदी, असां सुञनि जी सूंहं आहियूं। मास्टर साहब लेक्चर पियो ॾे छोकरनि खे। छोकरा ही छा आहे चइजे टेबल, ॾिसो था चे हा ॾिसूं थासीं टेबल आहे। हे छा आहे चइजे कुर्सी, ॾिसो था चे हा ॾिसूं था कुर्सी आहे। अबा हे छा आहे चे पेन, ॾिसो था चे हासीं पेन ॾिसूं था। अबा हे छा आहे चे भित, ॾिसो था चे हासीं ॾिसूं था। अल्लाह ॾिसो था, छोकरनि जो असां कोन था ॾिसूं। चे हुजे त नज़र अचे न। ॾिसो टेबल आहे नज़र अची वई, कुर्सी आहे नज़र अची वई, भित आहे नज़र अची वई, कलम आहे नज़र अची वियो, चाक आहे नज़र अची वियो। अल्लाह हुजे त नज़र अचे न। छोकरनि जा दिमाग़ पियो ख़राब करे, छोकरनि जे ज़हननि खे पियो बिगाड़े। हिकिड़ो नंढड़ो छोकिरो उथियो, साईं उस्ताद मां जवाब ॾियां, नाराज़ त कोन थींदे जे तूं जवाब ॾे। छोकिरे उथी चयो अदा शागिर्दो भाइरो असां वारे उस्ताद में अकुल नज़र अचेव थो। असां वारे उस्ताद में अकुल नज़र अचेव थो। छोकरनि जो त नज़र नथो अचे, चे हुजे त नज़र अचे न। साईं में अकुल हुजे त न। हींअर पाण उसूल ॿुधायो अथसि न त जा शइ हूंदी नज़र ईंदी। हाणे चए थो अल्लाह आहे त नज़र छो नथो अचे। मिठा पोइ उन छोकिरे जो चयो त उस्ताद में अकुल हुजे हा त नज़र अचे हा। चई हा अल्लाह आहे मूं में अकुल आहे। सम्झो था न। पोइ मिठा हर शइ ॾिसी न मञबी आहे। ॾिसी मञण, ॾिसी मञण हो चवंदो त असां न ॾिठे अलाह खे नथा मञूं। तुंहिंजूं अखियूं आहिनि अहिड़ियूं जेके अलाह खे ॾिसनि। तुंहिंजो चेहरो आहे इन क़ाबिल जो तूं अलाह जी ज़ात खे ॾिसी सघीं। ओ मिठा ॾिसो हिकिड़ो वण बीठो आहे, वण। उन वण में हेठि पहाड़ आहे, मथे थोड़ो आहे, टालियूं शाखूं लामूं मेवा पन ऊर सार शइ आहे। पर बीठो छाते आहे? ॻाल्हायो बीठो छाते आहे? थकिजी पिया आहियो दादू वारा? सोली जान कोन छॾींदोसांव, मूंखे ॻाल्हि पूरी करणी आहे तेसीं ताईं जान न छॾींदोसांव। ठकर वकर न लायो, अखियूं टिम फुल थियूं थियनि बियूं तव्हांजूं। चओ इहो वण वजूद वण जो बीठो आहे, वण जो थुड़ बीठो आहे, वण जूं टारियूं बीठियूं आहिनि, वण जा पन सावा आहिनि, वण जी छांव आहे, वण जे अंदरि मेवा आहिनि। पर बीठो छाते आहे? बीठो छाते आहे? थोड़ो नज़र अचे थो, पाड़ूं नज़र अचनि नथियूं, टारियूं नज़र थियूं अचनि, मेवा नज़र था अचनि, पर जेका असुल आहे पाड़ उहा नज़र नथी अचे। हाणे जे नज़र न अचे त चवंदासीं त वण में पाड़ आहे ई कान। अब पाड़ आहे त वण बीठो आहे न। इहो वण जो वजूद हुजण दलील आहे त पाड़ आहे। पोइ नज़र अचे या न अचे मञणो पवंदो त वण जी पाड़ आहे। मिठाई सोने फरमायो त वॾे वण जुदा कया, नई ठरियाऊं धार, उन्हनि सुकनि कहिड़ी सार, उठा मींहं मलीर ते। सुभान अल्लाह। मलीर में मींहं वसनि ऐं सरसब्जूं शादाबियूं सावलूं थियनि, पर जंहिं वण जी पाड़ कान्हे उन में न बूर न टारी न लाम न शाख न पन न मेवो न सावक थींदी, छो त उन जी पाड़ वॾी पई आहे। उन्हनि सुकनि कहिड़ी सार त कोई उठा मींहं मलीर ते। मिठा जे पाड़ न हुजे वण साओ न बीह सघंदो आहे। वण जो वजूद मोहताज पाड़ जो, तोड़े पाड़ नज़र नथी अचे
अचे पर वण जो वजूद खुद दलील आहे त पाण आहे जहान हले पियो सिज चंड राजियूं ॾींहं अचण वञण इहे सभु दलील आहिनि त अल्लाह आहे सुभान अल्लाह नारे तकबीर मैं तमाम नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तुझो पीर मुझो पीर जमायत अहले सुन्नत उलमा अहले सुन्नत वहीद मदगड़ी सरकार की आमद महबूब की आमद मदनी की आमद लजपाल की आमद ताजदार खत्म नबूवत ताजदार खत्म नबूवत ॾिसो ॾिसो फैसले जो उसूल हूंदो आहे साईं शादार पर मुड़े ॾिसो अलाह मदीनो ॾेखारई ॿ मोबाइलूं हिकिड़ी मूंखे ॾेई छॾी कुझु तो ॿार हल्को थींदो ॾिसो फैसले जो कानून आहे फ़ैसिलो जेकॾहिं का ॻाल्हि थींदी आहे न मिसाल फ़ैसिलो अचे त अल बय्यिनतु अलल मुद्दई वल यमीनु अला मन अनकर जेको दावा करे थो उन खां शाहिदी वठबी उन खां दलील वठबो उन खां दलील वठबो जेको दावा कंदो ऐं जेको इनकार करे थो उन ते कसम ईंदो फ़ैसिले जो उसूल इहो आहे जेको इनकार थो करे उन ते ईंदो कसम ऐं जेको दावा थो करे उन खां घुरबो दलील असीं दावा था कयूं त अल्लाह आहे मुल्हिद के तो अल्लाह नहीं मुल्हिद का दलील न वठबो दलील असां खां वठो असीं ॾींदासीं सुभान अल्लाह असीं दलील ॾींदासीं त अल्लाह आहे मिठा पोइ इस्लाम जा जेकी असांजा अकाबिर थी गुज़रिया आहिनि असांजा अॻवान थी गुज़रिया आहिनि मसलन अशाइरा मातुरीदिया उन्हनि अल्लाह जे वजूद ते एतिरा दलील ॾिना आहिनि एतिरा दलील किताब भरिया पिया आहिनि हिकिड़े मुल्हिद खे वठी हीअं बीहारियो न अल्लाह जे वजूद जा दलील ॾींदे 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 मुल्हिद ढकिजी वेंदो दलीलनि में एतिरा दलील आहिनि रब जे वजूद सुभान अल्लाह अल्लामा यहया ऐजी हा किताब मवाकिफ उनमें अल्लाह जे वजूद जा दलील ॾिना आहिनि खुदा जो कसम पढ़ंदे त यहाँ ठरी पवंदी अल्लामा तफ्ताज़ानी शरहुल मकासिद में मक़सद पंजे में अल्लाह जे वजूद जा बेशुमार मज़बूत दलाइल ॾिना आहिनि त अल्लाह अजबी आहे अल्लामा आमिदी अबकारुल अफ़कार में सुफ़े नंबर 225 ते वजूद बारी ताला जा दलील ॾिना आहिनि मातुरीदिया में अल्लामा नसफी तबसरतुल अदिल्ला में सुफ़े 22 ते अल्लामा कमाल बिन हुमाम हनफी आलिमा अल्लाह जे वजूद जा दलील ॾिना अथई अल्लामा मेमून बिन मोहम्मद नसफी बहरुल कलाम में अल्लाह जे वजूद जा दलाइल ॾिना आहिनि मिठा असां न को आलिमनि सां वेहूं न आलिमनि जा किताब पढ़ूं बसि इहा मोबाइल अहिड़ी हथ में आहे बसि सम्झूं था त सॼो इल्मु इन मोबाइल में अचे फाथो आहे जेको घणा कूड़ हणे मोबाइल ते चवंदा इहो वॾो आलिम आहे अॼु दौर अहिड़ो अची वियो आहे हो जेको चवंदो त मदीने वारो साईं पढ़ियल बि लिखियल बि कोन्हे हुज़ूर खे चवंदो हाणे पढ़ियो हुयो दादू वारा सची ॿुधाए तूं हिते पंहिंजो स्कूल खोली अकेडमी खोली दादू में ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ पोइ उस्ताद क़ाबिल पढ़ियल लिखियल रखंदे या अणपढ़ियो उस्ताद रखंदे तुंहिंजे स्कूल में उस्ताद अणपढ़ियो रखंदे या पढ़ियो मूंखे जवाब ॾे हा पढ़ियो लिखियो न सुठो उस्ताद रखंदे जीअं तालीम शागिर्दनि खे सुठी मिले अल्लाह इन सॼी काइनात जे लाइ इंसान ज़ात जे लाइ उस्ताद मोकिलियो मोहम्मद रसूलुल्लाह खे सुभान अल्लाह इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा साईं फरमाइनि था मां मोहम्मद करीम उस्ताद बणिजी आयो आहियां सेखारींदड़ बणिजी आयो आहियां हे दुनिया अणपढ़िया मां मोहम्मद इन्हनि खे पढ़ाइण जे लाइ आयो आहियां सुभान अल्लाह छा अल्लाह पंहिंजे हिन स्कूल में अणपढ़े खे उस्ताद बणाए मोकिलियो हो अड़े इन अकुल इन सम्झ ते हैफ़ आहे असांजो ईमान आहे त मुस्तफ़ा सॼी काइनात जो वॾे खां वॾो आलिम सुभान अल्लाह
अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। मुंहिंजा महबूब जेकी कुछ तू पढ़ियल न हुजे न तोखे पढ़ाइण वारो मां अल्लाह पाण आहियां। मौला जे पढ़ाई तो छा पढ़ाई, सब्जेक्ट केड़ो, छा पढ़ाई, फिजिक्स पढ़ाई, केमिस्ट्री पढ़ाई, जूलॉजी पढ़ाई, बॉटनी पढ़ाई, केड़ो इल्म पढ़ाई। रब तो फरमाए मालम तालम हबीब जेकी न जाणंदो हुए वो सब कुछ तोखे मूं रब पढ़ाए छॾियो आहे। सुभान अल्लाह। अॻियनि जा इल्म मदीने वारे मीर वटि, पोयनि जा इल्म मदीने वारे मीर वटि, आसमाननि जा इल्म सोणे मोहम्मद पाक वटि, ज़मीनुनि जा इल्म, ऊचा इल्म, ज़ाहिर जा इल्म, हत्ता कि जदीद साइंस, उहा साइंसदान था चवनि था असांखे साइंस सेखारी आहे त मदीने वारे साइंस। सुभान अल्लाह। अॼु बि क़ुरान में आयत आहे। मुंहिंजा दोस्तो, यूनिवर्सिटी ऑफ टोरंटो जो जेको एम्ब्रियोलॉजी जो प्रोफेसर आहे उहो तो चवे त मूं खोजना कई, तहक़ीक़ कई त ॿारड़ो माउ जे पेट में 3 परदनि में तो ठहे, 3 परदनि में ठहंदो आहे। 3 व्हील्स ऑफ डार्कनेस, 3 परदनि में ॿार ठहंदो आहे। पर मुंहिंजे हैरत जी इंतहा न रही जेॾीमहिल मूं क़ुरान पढ़ियो त क़ुरान में लिखियो पियो आहे यख़्लुकुकुम फी बुतून उम्महातिकुम ख़ल्क़म मिन बाद ख़ल्क़िन फी ज़ुलुमातिन सलास। अल्लाह का जो जेको मां जे पेट में 3 परदनि में तव्हांखे ठाहींदो। सुभान अल्लाह। एम्ब्रियोलॉजी वारे अॼु खोजना करे, ऑपरेशन करे, जिस्म चीरे फाड़े, तहक़ीक़ करे ॿुधायो त मां जे पेट में ॿार 3 परदनि में तो ठहे। क़ुरान हिकिड़ी आयत में एम्ब्रियोलॉजी सॼी समाए छॾी त इंसान मां जे पेट में कीअं ठहे। सुभान अल्लाह। मिस्र में मायूस हिकिड़ो मुकम्मिल किताब हुजूर जन जी हदीस आहे। हदीस बस हेतिरो जुमिलो आहे, हेतिरो नंढड़ो जुमिलो। हदीस जा लफ़्ज़ आहिनि तव्हांजे खाधे में मख पवे उनखे ॿोड़े मख खे कढी छॾियो, ॿोड़ियो मख खे ॿोड़े पोइ उछलायो, पोइ तव्हांजी दिलि घुरे त उहा शइ खाओ पीओ, दिलि न घुरे त न खाओ। इहा हदीस आहे। छो त मख जे हिकिड़े पर में शिफ़ा हूंदी आहे, ॿिए पर में बीमारी हूंदी आहे। पोइ ही जेका निभागी मख अथव न, इहो बीमारी वारो पर जेको अथव न इहो चांहि में ॿोड़ी तव्हां हाणे खीर में ॾिसंदो न किरंदी आहे त हीअं हिकिड़ो पर हेठि हूंदो अथसि, इहो बीमारी वारो पर ॿोड़ींदी आहे। ऐं इन बीमारी जी शिफ़ा ॿिए के दवा नुस्खे सां न आहे, उनजे ॿिए पर में शिफ़ा रखियल आहे। तॾहिं मदीने वारे साईं फरमायो त ॿोड़ियोसि, बीमारी बि उते त शिफ़ा बि उते आहे। हाणे तव्हांजी दिलि आहे, घुरेव त पीओ चांहि, घुरेव त खीर पीओ, घुरेव त ॿोड़ खाओ, न घुरेव त न खाओ। बसि हाणे इन नंढड़ी हदीस ते 500 सुफ़न जो किताब हिकिड़े आलिम लिखियो आहे त इन हदीस में इसरार कहिड़ा आहिनि, रमज़ूं कहिड़ियूं आहिनि। जदीद तिब डॉक्टरी, जदीद मुआलजे वारे हुन डॉक्टर 500 सुफ़न जो किताब रुॻो इन मख जे बारे में लिखी छॾियो। सुभान अल्लाह। चएतो मोहम्मद मीर खे इल्म कोन हो, असां साइंस वारा आहियूं। तरसो तरसो अन करीब उहो दौर अचण वारो आहे जो माण्हुनि खे इहा साइंस कलमो पढ़ाईंदी, माण्हुनि खे साइंस कलमो पढ़ाईंदी। बिग बैंग जी थ्योरी जेका साइंसदाननि ॾिनी हुई त दुनिया हिकु गोले वांगुरु हुई, ॿरंदड़ गरम गोलो हुई, पोइ उहा फाटी पई, उन मज़ा ही सितारा सयारा ठहिया, दुनिया पखड़जंदी थी वञे पई, ज़मीन ठही, नेपच्यून ठहियो, प्लूटो ठहियो, हे अजराम फल्की ठहिया, सोलर सिस्टम ठहियो, निज़ाम शमसी जुड़ियो। उन थकाव थियण सां उहो जेको गोलो फाटो हुयो, क़ुरान में अॻे ई रब फरमायो त कानता रतकन फतकनाहुमा, ज़मीनूं आसमान सभु हिक जाइ ते गॾु हुया, मूं रब उनखे टोड़े जुदा करे ॾेखारियो। सुभान अल्लाह। उन दौर में न साइंस हुई, न ही जदीद खोजनाऊं हुयूं, न कंप्यूटर हुयो, न ही रिसर्च सेंटर हुया,
कुरान नाज़िल थियण वक़्तु उहो बि रेगिस्तान पथरेली इलाइक़ो अरब जो जिते उठनि चारण वारा माण्हू रहंदा हुया उन्हनि में ही साइंसी हक़ाइक़ मोहम्मद अमीर जे ज़बान तां बयान थियण कुरान में ये साइंसी हक़ाइक़ अचण मञणो पवंदो त कुरान अल्लाह जो कलाम आहे मोहम्मद रसूलुल्लाह जो रसूलुल्लाह मदीने वारो अल्लाह जो शागिर्द आहे हक़ वारो रसूल आहे बेशक सुभान अल्लाह मदीने वारो हक़ वारो मुल्हिद ना हक़ ते आ मोहम्मद हक़ ते आ बेशक चो मदीने वारो साईं हक़ ते आ मुल्हिद जो नज़रियो ग़लत आ ऐं मुस्लिम जो नज़रियो हक़ वारो आ चो हक़ वारो असां मुल्हिदनि सां लड़ाई कोन कंदासीं झगड़ो कोन कंदासीं उन्हनि खे असां घटि वधि कोन था ॻाल्हायूं उन्हनि खे प्यार सां सॾियूं था अचो भाइड़ा अचो असां खां सिखो क़ुरान ॿुधो हदीस ॿुधो रुॻे पराई मत ते परावन लॻड़नि ते न उॾामंदा कयो अचो असां खां हक़ ॿुधो पोइ जे तव्हांजो ज़हन दिलि दिमाग़ तस्लीम करे त पोइ मञो त इस्लाम हक़ आहे ऐं जदीद तहक़ीक़ इहा अथव त हिन दौर में सभ खां वधीक फैलजंदड़ मज़हब इस्लाम इस्लाम सभ खां वधीक पखिड़जंदड़ मज़हब इस्लाम आहे ऐं अनकरीब उहो दौर ईंदो जो रूई ज़मीन ते मोहम्मद मुस्तफ़ा जो झंडो फड़कंदो झुलंदो सारी दुनिया ते झंडो रसूलुल्लाह जो जन्नत पसंदा से कंदा अदब रसूलुल्लाह जो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह मिठा मां हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि पंहिंजे नौजवान नसुल खे पंहिंजा सिंधी भाइर स्कूलनि कॉलेजनि में पढ़ण वारा तव्हां ॿियनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि तव्हां इस्लाम जे वेझो अचो कुरान खे पढ़ो कुरान खे दिल सां रुॻे एतिराज़ वारी नज़र सां न मूं सिंधीअ में कुरान शरीफ़ जो अहिड़ो सोलड़ो तर्जुमो लिखियो आहे जो ॿ दर्जा सिंधी पढ़ियल हूंदो न उहो पढ़ी वेंदो सम्झी वेंदो त कुरान फरमाए छा महिरबानी कयो इहो सिंधी में कुरान जो तर्जुमो अथव इन खे पढ़ो जंहिंजो बि तर्जुमो तव्हांखे मिली मुयसर थी सघे तव्हां इहो कुरान शरीफ़ जो तर्जुमो नेट ते बि अवेलेबल अथव फ्यूज़ुल फुरकान नाले सां फ़क़ीर जो लिखियल महिरबानी करे हिकिड़ो भेरो सॼो क़ुरान पढ़ी वञी वरी ॿियो भेरो सॼो तर्जुमे सां वरी टियों भेरो सॼो पढ़ी वञो टे भेरा क़ुरान पढ़ो पोइ पंहिंजे दिलि खां फ़ैसिलो वठो जेकॾहिं दिलि तव्हांजी इल्हाद ॾे वञे त तव्हांखे मोकल आहे जे दिलि तव्हांजी इस्लाम ॾे अचे त पोइ असांजा ग़रीब खाना हाज़िर सुभान अल्लाह ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे पहिरीं ॻाल्हि क़ुरान खे दिलि खोले मुतालियो कयो क़ुरान खे पढ़ो इस्लाम जो मुतालियो कयो जेकी मुस्लमान मुफ़क्किर मुदब्बिर उन्हनि जा लिखियल किताब आहिनि उन्हनि खे पढ़ो पंहिंजे आलिमनि सां पंहिंजे अकाबिरनि सां मुंसलिक थी वञो उन्हनि जे महफ़िलुनि में वञो जेकॾहिं तव्हांजे ज़हननि में ख़लश आहे इस्लाम जे बारे में मुस्लमाननि जे बारे में तव्हांजे ज़हननि में एतिराज़ आहिनि सुवाल आहिनि त सुवाल जो हल जवाब आलिमनि खां वठो रब्बानी आलिमनि वटि समझो था हे जेके दरबारूं खुलियल आहिनि अल्हम्दुलिल्लाह दरगाह आलिया वीहड़ शरीफ आहे दरगाह आलिया मशहूरी शरीफ आहे दरगाह आलिया रहमतपुर शरीफ आहे हे इस्लामी मरकज़ आहिनि हे दीन वारनि जा मरकज़ आहिनि आलिम वेठा आहिनि सालिया वेठा आहिनि बुज़ुर्ग वेठा आहिनि वञो उन्हनि खां पुछो अलाह कंदो तव्हांजे दिलि जी तसल्ली ऐं तशफ़ी थी वेंदी बाक़ी जेकी मुतशद्दिद मौलवी हिन गारियर मौलवी गारियर उन्हनि खां मां बि बेज़ार आहियां
बेईदा स्टेज ते घट वध ॻाल्हाइनि ऐं नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाइनि आलिम खे ज़ेब नथो ॾिए खटिया लफ़्ज़ ॻाल्हाइनि मुतशद्दिद गारियर आलिम उहो दीन जो फ़ाइदो नथो करे दीन जो नुक़सान थो करे माण्हुनि खे वेझे करण जे बजाए माण्हुनि खे परे थो करे मां अहिड़नि आलिमनि खे बि हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि हाणे हिकिड़ो मौलवी थियो आहे मस्करे जी जाइ ते मौलवी खे वठी मस्करे जी जाइ मीम्स ठहनि था उन्हनि जा जीअं हिकिड़ो मस्करो अची जीअं मस्करी विझंदो आहे न छा क़ुरान इन जे लाइ लथो आहे तव्हां मस्करियूं विझो मदीने वारे साईं फरमायो त वैलुन लिमन युहदिसु फयकज़िबु लियुदहिक बिहिल क़ौम वैलुल लहू बर्बादी आहे उन माण्हुनि जे लाइ कूड़ियूं ॻाल्हियूं करे माण्हुनि खे खिलाइण जे लाइ कूड़ियूं ॻाल्हियूं करे साईं फरमाइनि था इन जे लाइ बर्बादी आहे इन जे लाइ बर्बादी आहे इन जे लाइ बर्बादी आहे टे भेरा मदीने वारे साईं फरमायो हो मिठा त इहो आलिम नाहे जेको दीन जी प्रचार जे बजाए को ॿियूं ॻाल्हियूं करे माण्हुनि खे दीन खां मुतनफ़िर करे असां अहिड़नि आलिमनि ॾे वञण जी तव्हांखे तरग़ीब कोन ॾींदासीं जेके रब्बानी हक़ानी सच वारा आलिम आहिनि उन्हनि जी सोबत में वेहो ऐं दीन खे नुक़सान ॿिनि माण्हुनि वॾो पहुचायो आहे हिकिड़ो जाहिल या बेइल्म मौलवी ऐं ॿियो जाहिल सूफ़ी पाण खे सूफ़ी सॾाइनि न सूफ़ियत जी तसव्वुफ़ जी ख़बर आहे न को उन्हनि खे फ़क़्र जी ख़बर आहे न उन्हनि खे मारिफत जी ख़बर आहे न उन्हनि खे बातिनी उलूम सां को बहिरो मिलियो आहे बसि नाले जा सूफ़ी बणिया यक चारो चपड़ी वॼाईंदा जंहिंसां सूफ़ी आहियूं न ख़बर हेॾो जी न होॾो जी ओट ते खिमड़ियुनि ते माल तड़ींदा वतन हे बि सही सूफ़ी आहे मिठा इहो सूफ़ी न आहे सूफ़ी उहो आहे जंहिंजे तसव्वुफ़ जा चार लफ़्ज़ ते माना तौबा स्वाद माना सफ़ा वाह माना विलायत फे माना फना तसव्वुफ़ में उहो आहे जेको पहिरीं रब जे दर ते तौबा करे तौबा अहिड़ी जो तौबा करण सां उनखे विलायत जो दर्जो मिली जॾहिं उनखे सफ़ाई थिए अंदर जी बातिन जी सफ़ाई थिए विलायत जो दर्जो मिलंदो विलायत जे दर्जे मिलण खां पोइ उहो फना फिल्लाह जे दर्जे ते पहुचंदो आहे पोइ उन जे लाइ अल्लाह ताला हिजाब जा पर्दा हटाए उनखे पंहिंजे कुदरतुनि जा जलवा ॾेखारींदो आहे उन ते मख़फ़ी राज़ रब खोले छॾींदो आहे सूफ़ी उहो आहे गर्दन झुकाए त मदीने वारे मीर जो दर्शन ऐं दीदार बेटा अहिड़नि सूफ़ियुनि जी सोबत में वञो बाक़ी रहिया जेकी मुल्हिद आहिनि जेके इल्हाद करण वारा आहिनि हाणे थोरो सॾड़ो मिले न त हड़ ई मुल्हिद वञी गॾु थींदा चंडरो चंडरे खे सौ पोते ॻोल्हे ले कीअं सिंधी में पा ॻोल्हींदा आहिनि हा मिठा त इहे जेके बेअदब गुस्ताख वञी पाण में गरबा आशिक रसूल जे मुस्तफा जे झंडे जे हेठां गॾु थींदा मड़ई मुल्हिद मिलिया आहिनि वञी शैतान जे पासे मुहम्मद मीर जा आशिक थिया रहमान जे पासे दादू वारा हिकिड़ा शैतान जे पासे हिकिड़ा रहमान जे पासे रहमान जे पासे कहिड़ा कहिड़ा रहमान जे पासे पिचल पियो माउ जा जेकी वञी गुस्ताख थींदा आहिनि पिचल पियो माउ जा जेके वञी गुस्ताख थींदा आहिनि सड़नि था हिते हसद अंदर हुते शमशान जे पासे मुहम्मद मीर जा आशिक थिया रहमान जे पासे गुलामाने मुहम्मद खे नकाई लहर लो ॾींदी गुलामाने मुहम्मद खे नकाई लहर लो ॾींदी जनी ग़ैरन गुलामी कई उहे गलतान जे पासे मुहम्मद मीर जा आशिक थिया रहमान
जे पासे मोहम्मद ॾिसी इस्लाम जा जलवा हड़ई लिपरल विया लुटजी ॾिसी इस्लाम जा जलवा हड़ई लिपरल विया लुटजी थिया बताल पे बिलजी खुटल खफकान जे पासे मोहम्मद मीर जा आशिक चओ मोहम्मद जहानन जो खुदा खालिक मोहम्मद खे कयई मालिक जहानन जो खुदा खालिक मोहम्मद खे कयई मालिक न समझे राज जो अहमद न समझे राज जो अहमद आहे नादान जे पासे मोहम्मद मीर जा आशिक थिया रहमान जे पासे न मुल्हिद में मुरवत आ न लिबरल जे अंदर लियाकत असीं करम लायूं अमुन ईमान जे पासे अमुन ईमान जे पासे मोहम्मद मीर जा आशिक थिया रहमान जे पासे रहमान जे पासे कहिड़ा बस फर्क हिकिड़ो आहे जेके शैतान जे पासे इन्हनि खे सॾिबो मुल्हिद जेके रहमान जे पासे इन खे सॾिबो बस सादी ताबीर तशरीह ई आहे जो यादि बीहे सभिनी खे जेके शैतान जे पासे उहे थिया मुल्हिद ऐं जेके रहमान जे पासे इहे थिया मुस्लिम अल्लाह जो फरमाए जेके बि नबी आया उन्हनि नबीअनि खे रब मुस्लमान सॾियो क़ुरान जो फरमाए कूलू आमन्ना बिल्लाहि वमा उनज़िल इलैना वमा उनज़िल इला इब्राहीम व इस्माईल व इसहाक व याकूब वल अस्बात वमा ऊतिय मूसा व ईसा वमा ऊतिय नबियून मिन रब्बिहिम ला नुफर्रिकु बैन अहदिन मिनहुम व नहनु लहू मुस्लिमून ونحن له مسلمون ابراہیم جی گال اسحاق جی گال اسماعیل جی گال موسیٰ حضرت عیسیٰ انہن جے اولادن جی گال رب فرمائے تو یہ سب مسلمان ہویا انہن جے منجن وارا مسلمان ہویا ما كان ابراہیم یہودین ولا نصرانین ولكن كان حنیفا مسلما ابراہیم یہودی نہ ہو ابراہیم نصرانی نہ ہو پر ابراہیم سو سدھو مسلمان سبحان اللہ ابراہیم کیر ہویو حضرت موسیٰ کیر ہویو حضرت عیسیٰ کیر ہویو چو مسلمان ووصى بها ابراہیم بنیه ويعقوب يا بني ان الله اصطفى لكم الدين فلا تموتن الا وانتم مسلمون حضرت ابراہیم पंहिंजे पुटनि खे पे नसीहत कई हज़रत याकूब पंहिंजे औलाद खे पे नसीहत कई त अल्लाह तव्हांखे चूंडे पसंदि करे दीन इस्लाम ॾिनो आहे हाणे तव्हां न मरजो मगर मुस्लमान थी मरजो इब्राहिम पुटनि खे पे चयो याकूब पुटनि खे पे चयो त मरो त मुस्लमान थी ऐं जॾहिं मुंहिंजो मदीने वारो साईं आयो मुंहिंजो लजपाल मोहम्मद करीम आयो उन बि इहो ऐलान कयो वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून न मरो तव्हां मगर मुस्लमान थी मरो
जियो मुसलमान थी मरो मुसलमान थी मुसलमान जी माना फर्मा बरदार मुसलमान जी माना चए मञण वारो मुसलमान जी माना अल्लाह जे अॻियां झुकण वारो मुहम्मद मीर जा हुक्म मञण वारो ओ असीं अल्लाह जो शुक्र हड़ई आहियूं मुसलमान जेके जेके मुसलमान आहियो ॿई हथ मथे चओ असीं आहियूं मुसलमान असीं आहियूं मुसलमान ऐं मुसलमान उहो आहे जेको फर्मा बरदार हुजे ओ तव्हां भला सच्चा मुसलमान या नाले जा मुसलमान कहिड़ा कहिड़ा सच्चा आहियो सच्चाई जी ख़बर पवंदी जेॾी महिल अॼु सुबुह जो भांगो चवंदो अस्सलातु खैरुम मिनन नौम निमाज़ निंड खां भली आहे पोइ ॾिसां त सच्चा कहिड़ा आहिनि जेके निंड खे छॾे अल्लाह जे घर में मस्जिद पढ़ंदो न फजर पढ़ी त बस मूंखे यकीन आहे त बाक़ी 4 में पढ़ंदी हिकिड़ो पे चए साईं ॿियूं 4 ई पढ़ंदुसि भाई इहा महिरबानी कर मुर्शिद साईं थोरी एतिरी मरवत ॾे फजर जी माफ़ी मुंहिंजो सुबुह जो नाश्तो कंदो ई मुंहिंजो मंझंदि जी मंझंदि खाईंदो आहे मुंहिंजो राति जो 3 वेला तो अल्लाह जी रोज़ी खाई नीमत त मल्हाए न रब जो खाई थो त रब जो फर्मा बरदार त थी वियो न मिठा होदा जेकॾहिं मुसलमान आहीं हलाल खा बच्चन खे हलाल खाराए व्याज न वठ मुसलमान केरा अल मुस्लिमो मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही मुसलमान उहो आहे जंहिंजे हथ खां जंहिंजे ज़बान खां ॿिया मुसलमान बचल हुजनि हथनि सां कंहिंखे ईज़ा न तकलीफ़ न ॾे पर हक़ न खा ज़ुल्म न कर नाजाइज़ी न कर नाइंसाफ़ी न कर ग़रीबनि खे ईज़ा न पंहिंजे ज़बान सां कंहिंखे कार न ॾे कंहिंखे लानत न विझ कंहिंखे मलामत न कर कंहिंजा ऐब न खोल कंहिंखे ज़ात जो महणो न ॾे कंहिंखे क़ौम जो कबीले जो महणो न ॾे मिठा मुसलमान उहो आहे जेको ज़बान सां या हथ सां ॿिए खे ईज़ा न पहुचाए ग़रीब हिकिड़े नहर जे किनारे ते कुंडी विझूं मच्छी पियो मारे सॼे ॾींहं काड़े में हिकिड़ी मच्छी मुअसि हिकिड़ो आयो सरकारी माण्हू सरकारी छोरा छा कई कि सॼो ॾींहुं उस में सड़ियो आहियां हिकिड़ी मच्छी हथ कई आहे मूंखे ॾे मच्छी वठी हलियो वियो सही सरकारी माण्हू केरु पुछे हुन चयो मां काढ़े में सड़ियो आहियां गर्मी में मूं सॼो ॾींहुं महिनत कई आहे मछड़ी पंहिंजे घर में बचनि खे खाराईंदो चिंग चिंग मूंखे मच्छी घुरंदे त मोचड़ा हणंदुसि ग़रीब चुप थी वियो ॾाढे जी लठ खे ॿ मथा जी अॼुकल्ह इस्लामाबाद में ॾिसो था वेठा वधीक छा चवां ॾाढ में एतिरो ॾेखारियो जेतिरो सही सघो ग़रीबनि सां एतिरो ज़ुल्म कयो जेको पाण बि सही सघो अल्लाह जे फैसलनि मटजण में देर न थींदी आहे कल्ह उहो बि हो जेको मुक्त हणी चवंदो हुयो हथ लहराए चवंदो हो त मेरा पंजा मज़बूत है उन जो मौत बि तव्हां ॾिठो उनजी शिकिल बि मरण खां अॻु में तव्हां ॾिठी हुई मिठा बादशाही रब जी आहे हुकूमत रब जी आहे पाकिस्तान इस्लाम जे नाले ते ठहियो आहे तव्हां जे नाले ते न ठहियो आहे जो तव्हां ग़रीबनि सां ज़ुल्म था कयो मिस्कीननि खे पायमाल था कयो रहियो था उन्हनि जे बचनि ऐं नंगनि खे था तव्हां ईज़ायो यादि रखो अल्लाह जे कहर जी देग तपंदी देर लॻंदी आहे पर अंधेर न हूंदो मुसलमान इहो नाहे पर वा नंग खणी वञे मिस्कीननि सां ज़ुल्म करे पंहिंजे हुकूमत जे ॾाढ जे ज़ोर ते कंहिंखे ईज़ा रसानी करे मिठा बादशाही रब जी आहे हुकूमत अल्लाह जी आहे हिकु सिज ॿ पाछा लौणे फेर लपाट लॻंदई न त लतीफ़ चए मिठा संभाले कदम खणो मुसलमान थिया आहियो त सच्चा मुसलमान बणिजो ॾेखारे जेकॾहिं तूं सचो मुसलमान थींदे न मदीने वारो मीर तोखे पाण सां गॾाई जन्नत ॾे वेठी
मुल्हिद हूंदा शैतान वारे पासे ऐं मोमिन हूंदा मुस्लिम हूंदा मुहम्मद मीर जे पासे। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो न त लजपाल नबी मुस्लिमनि खे पाण सां गॾु वठी हलंदा। चओ मुस्लिम मदीने वारे मीर सां गॾु हूंदा, उन्हनि खे लवाउल हम्द जे झंडे जी छांव मिलंदी। मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जे शफाअत जा हक़दार मुस्लिम हूंदा। हुजूर जे पाड़े में जन्नत में जाइ उन्हनि खे मिलंदी जेके मुस्लिम हूंदा। मुल्हिद रहमत खां परे, जन्नत खां परे, जहन्नम जे करीब। मोमिन मुस्लिम दोज़ख खां परे, शैतान खां परे, रहमान जे करीब, मदीने वारे मीर जे करीब। पोइ अल्लाह जे दर ते दुआ है असांखे जेसी जियारे मुस्लिम करे जियारे। वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। मरूं त मुस्लमान थी मरूं, कलमे जी तवार सां मरूं। क़यामत जे ॾियारे उथूं त मुस्लमाननि जी जमायत सां लजपाल मोहम्मद करीम जी कचहरी रब नसीब फरमाए। सोने हबीब जे अली अली आ चवण इबादत मिठे मदनी फरमायो, इहो चवण सही आहे। अली अली आ चवण इबादत मिठे मदनी फरमायो, इहो चवण सही आहे या ग़लत? पुट मदीने वारे साईं जी हदीस आ, हबीबन करीमन फरमाया त ज़िक्र अलीयुन इबादतुन। अलीअ जो ज़िक्र अल्लाह जी इबादत आहे। अलीअ जो ज़िक्र चओ, अलीअ जो ज़िक्र अल्लाह जी इबादत आहे। पोइ अली 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 चवे थो अल्लाह जी इबादत आहे। साईं फरमायो, सरकार फरमायो त अन नज़र इला वजह अलीयुन इबादतुन। अलीअ जे मुखड़े खे ॾिसण बि इबादत। ॾिसे अलीअ खे इबादत अल्लाह जी। ॾिसे मौला अली खे ज़ियारत करे अली जी इबादत अल्लाह जी। ज़िक्र करे अलीअ जो इबादत अल्लाह जी। पोइ इन जे करे असां सुन्नी चवंदा आहियूं अमीरुल मोमिनीन इमामुल मुस्लिमीन अली मौला अली मौला अली मौला। हसीनन में हसीन सच्चो सादिक अमीन अली मौला अली मौला अली मौला। काबे अंदर जहीं जी मिलादत थिया मस्जिद में उनजी शहादत। उम्र सारी उन्हीअ जी इबादत ज़िक्र उन जो करण आ इबादत। उन जी गली मुआ झली थींदी भली। उन जी गली मुआ झली थींदी भली। इमामुल मशरिकैन इमामुल मग़रिबैन अली मौला अली मौला अली मौला। हसीनन में हसीन सचो सादिक अमीन। जानी आयो जानी थी वई मेहरबानी। जानी आयो जानी थी वई मेहरबानी। जानी चले वेदारो अल्लाह कंदो बेड़ा सभिनि जा पार। जानी आयो जानी थी वई मेहरबानी। जानी आयो ॿुधो ॿुधो मुस्तफ़ा जी मोहब्बत मुस्लिम जी निशानिया। मदीने वारे जी इज्जत ताज़ीम तौक़ीर ईमाना। जेको मुस्तफ़ा जी बेअदबी करे गुस्ताखी करे महबूब त महबूब हिन पर हुजूर जे मदीने जी मिट्टी आहे न मिट्टी मदीने जी। इमाम मालिक साईं जी फतवा है त मन काल लितुराबिल मदीनत रदियतुन दुरिब सलासीन दर्रा। जेको कवे
मदीने जी मिट्टी में ऐब कढे उनखे 30 कोड़ा हणो 30 कोड़ा हणो उनजी इहा सज़ा आहे कि मदीने जी मिट्टी जे ते साईं जा कदम लॻा कदम वारे जी जेको बेअदबी करे उनजी सज़ा छा हूंदी मन सब नबीअन फक़तुलूहो जेको के नबीअ खे घटि वधि ॻाल्हाए उनजी सज़ा इहा आहे उनखे सिर कलम कयो भली काबे में वञी लिखे इब्ने खतल बैतुल्ला जे खिलाफ में मुंह मेढ़े लिखी बीठो या रसूल अल्लाह इब्ने खतल गुस्ताखे रसूल काबे जे खिलाफन में लिखियो बीठो आ हबीबन फरमाता रब जो हुक्म हुआ इने के काबे जे खिलाफन में तलवार हणी सिर कलम करे मुंहिंजो वसाले न इहो जेको मीरपुर ख़ास वारे ने सिपाही जा मां हथ चुमा मां हिन जा हथ चुमा जे हथ सां हिन गुस्ताखे रसूल खे शूट कयो गुलाम ये रसूल में लहो जो इश्क मुस्तफा बैत मत खड़ी लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह बेटा चोरी जोरी जिना शराब बेयाई गुनाह करे उनखे तौबा जो मौको ॾिबो तौबा कर माफ़ी वठ पर जेको रसूल जी गुस्ताखी करे उनखे तौबा जो चइबो ई न असांजो ईमान इहो असांजो अक़ीदो इहो आहे मिठा हे सिपाही वारा हुज़ूर जा आशिक न आहिनि छा तव्हां आशिक आहियो सिपाही आशिक न आहिनि छा हींअर ॾिसो न मीलाद में वेठा आहिनि न सिपाही मिठा हो अदा हो बलोचिस्तान वारे में कमाल कयो को बि सिपाही हुयो असां ग़ैरतमंद मुस्लिम आहियूं बेग़ैरत न आहियूं ग़ैरतमंद उहो आहे जंहिंखे मदीने वारे मीर सां सची मोहबत हुजे ॿी असांखे ॻाल्हियूं ॾियो असांखे घटि वधि ॻाल्हायो सही वेंदासीं पर पंहिंजे नबी जे ख़िलाफ़ अल्लाह ताला जल शानो शाल असांखे मुल्हिदन खां बचाए सचो मोमिन बणाए ऐं मदीने वारे मीर जे रहमत जो सायो नसीब फरमाए वमा अलैहि इल्लल बलाग اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى